कबूतर में गुजारिश किया तो गुल कुदर साहब के वचन मौसीकी के वल से बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मुमताज आशारी साहब, नबी बख्श नारजी साहब, इस्लाम निगारी साहब, आगा जफर कासी साहब बेटा या सदाई दोस्त मकबूल साहब असां सभिनी जे लाइ डस आहे शहर में। राह में जेको राहबर नाहे छा थी पियो, राह में जेको राहबर नाहे त छा थी पियो, सफ़र जारी आहे जेको हम सफ़र नाहे त छा थी पियो। असां वाटूं सुञाणूं था, असां वाटूं सुञाणूं था, वरन वकड़नि खे ॼाणूं था, ॾिठल जे मींहं जो अॻ में नगर नाहे त छा थी पियो। साईं गुलाम मुस्तफा सोलंकी साहब चयो त मां मौसीक़ीअ ते ॻाल्हाईंदुसि। इहो कार्ड में ज़रूरु लिखियलु हो। आगा ज़फर साहब चयो त मूंखे चयो वियो त मौसीक़ीअ ते ॻाल्हाइबो। मूंखे जेकॾहिं चयो वञे हा मक़बूल साहब जे तरफ़ां त मौसीक़ीअ ते ॻाल्हायो त बि शायदि मां माज़रत कयां इन जे लाइ मां मौसीक़ीअ जो उन नमूने सां ॼाणूं न आहियां। जे नबी बख्श साहब मौसीक़ीअ ते ॻाल्हायो, साईं आगा ज़फर साहब जेको आहे उहो मौसीक़ीअ ते हिकिड़ी तहक़ीक़ करे आयो, मकाले जे सूरत में जहिड़ो उन्हनि ॻाल्हायो। ममताज साहब वेठो आहे, मां हिकिड़ी जनरल ॻाल्हि कंदुसि त मौसीक़ी त हर शइ में हुजणु घुरिजे, जिदत जेका आहे उहा त हर शइ में हुजणु घुरिजे। जंहिंखे शाइरी साईं जन जा शाइरीअ जा जुमला बि ॿुधाया उहा बलगर शाइरी आहे। आगा ज़फर साहब जो पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे त शाइरी जो मसइलो न आहे, मौसीक़ीअ जो मसइलो आहे, पर असल में सुठी शाइरी ऐं वल्गर शाइरीअ जो मसइलो आहे। वल्गर शाइरी जेका आहे न ॻाइणु घुरिजे, पर असां सभिनी खे जेको आहे उहो परेशान न थियणु घुरिजे, छो त मक़बूल साहब जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। मक़बूल साहब जो जेको पहिरियों एल्बम हो मक़बूल प्रोडक्शन जो, उन में मक़बूल साहब आयो ऐं उन जीअं अॼु आजाणो ॾिनूं ऐं हिकिड़ो पैगाम ॾिनई, मोहल्ले मीर बार जी ॻाल्हि कयई। इहे उन में जेको आहे पहिरियां लफ़्ज़ मक़बूल नारे जे साहब जा इहे हुआ त जीअं सिंध जीअं साईं जीअं साहिब जंहिं असांखे जीअण जो ॾांहुं सेखारियो। मक़बूल साहब जा लफ़्ज़ हुआ त जीअं सिंध जीअं साईं जीअं साहिब जंहिं असांखे जीअण जो ॾांहुं सेखारियो। त इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। साईं जेम्स साहिब जेको आहे असांखे हिकिड़ो नज़रियो ॾिनो आहे, असांखे पंहिंजी क़ौम ॿोलीअ पंहिंजे सकाफ़त उनखे संभालण जो हिकिड़ो उन असांखे ॾांहुं ॾिनो आहे ऐं असां अगरि उन रस्ते ते हलंदासीं त यकीनन असांजी जेका आहे उहा कामयाबी आहे। गुलाम मुस्तफा चए थो घणो ॻाल्हाइनि था, तंहिं मूंखे घणे ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे का, पर हीर पंहिंजो सरमद अयाज़ जे सीडीअ जो लॉन्चिंग शो आहे। मक़बूल प्रोडक्शन सिंधीअ जी ख़िदमत कई आहे। मुमताज आशारी साहब हींअर चयो त जेको कमु असांखे करणु खपंदो हो मक़बूल प्रोडक्शन जेको आहे उहो कमु पई थी करे, छो त मुमताज साहब जेको आहे उहो पाण सुठो ॻाइणो समझदार अतीब फनकार आहे। ही सिलसिलो आहे सरमद सिंधीअ खां सरमद अयाज़ ताईं जो। 1995 में मूंखे यादि आहे त रहमान मुग़ल जो आख़िरी जेको हुनजे हयातीअ जो एल्बम हो मारवाड़ा शाहज़ोर, उन में हलीम बाईअ जो गीत ॻायो हो साईं रहमान मुग़ल, ऐं मां उहो पढ़ी ऐं उहो मक़बूल नारे जे साहब खे मां अर्पींदुसि। उहो त तुंहिंजे अखियुनि में उदासी छाजी, तुंहिंजे अखियुनि में उदासी छाजी, अड़े ओ शाइर अड़े ओ बागी, तुझे अखियुनि में उदासी छाजी, अड़े ओ शाइर अड़े ओ बागी, अञा त कोड़े कलियूं बि खिलंदियूं, अञा त कोड़े कलियूं बि खिलंदियूं,
सिंध जी मिट्टी नथी कलर आहे त मक़बूल साहब जेको आहे अहिड़ा माण्हू जॾहिं असां वटि मौजूदु आहिनि माना अञा सिंध जी मिट्टी जेका आहे उहा कलर नथी आहे असांखे दिलजार हुजणु घुरिजे त असांजी ॿोली असांजी मौसीक़ी असांजी शाइरी असांजो अदब जेको आहे उहे पोइ ते कोन वेंदो जेसिताईं मुमताज़ लाशारी ऐं मक़बूल जहिड़ा माण्हू मौजूदु